छाछर वेझो ॻोठ अरनो में 12 साल जी न्याणी कविता थिए मोहन मेघवाड़ जो घर में बीठल वण में फाहो खाधल लाश हथ। इन हवाले से तफ़सील मालूम कयूं था अल्ताफ़ वज़ीर खां। जी अल्ताफ़ वज़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, छाछरो वेझो ॻोठ अरनरो में 12 सालनि जी नियाणी कविता मोहन मेघवाड़ जो घर में बीठल वण में फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते उते जी हद कांटियो पुलिस पेची छाछरो अस्पताल पहुचायो वियो आहे, जिते लेडी डॉक्टर न हुजण करे पोस्टमार्टम लाइ मिठी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे वारसनि वाक़ियो आपघात करार ॾींदे चयो त नींगरी जो दिमाग़ तवाज़न ठीकु न हो। लाश वण सां टंगियल हुजण दौरान नींगरी जा पेर ज़मीन ते हुजण सां केतिरा ई सवाल पैदा थी विया आहिनि। जॾहिं त हिते जे इलाइक़े में माहौल चोगोल आहिनि त छोकिरी जो जेको वाक़ियो थियो आहे, जंहिंजो मौत परसराल लॻी रहियो आहे, उनखे मारियो वियो आहे। पूरे मामले खे जांच थियणु घुरिजे। 12 सालनि जी नियाणी छो आपघात कयो आहे, आपघात जो कारण कहिड़ो आहे, पतो ई न पइजी सघियो आहे। 12 सालनि जी नियाणी जी आपघात ते केतिरा ई सवाल पाण मुरादो थी रहिया आहिनि। नियाणी जो ज़हनी तवाज़न दुरुस्त न हुअण जे हवाले सां पुलिस खे वारसनि अहिड़ी का बि मेडिकल रिपोर्ट वग़ैरह पेश न कई आहे। जी महिरबानी तफ़सील खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।